अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भलीकार। अज पाण पैनक्रियास एंड डायबिटीज़ मेलाइटस पैनक्रियास जैसे लबलबो चइबो है, डायबिटीज़ मेलाइटस जैसे शुगर की बीमारी चइबो है, उन बाबत पढ़ंदासीं। पैनक्रियास पेट के अंदर सेंटर में स्टोमक मैदो जो होंगे उन हेठा मौजूद होंगे है। हिन जो ही वारो हिस्सो होंगे है इनके हेड चइबो है, ही वारो जो हिस्सो होंगे है इनके टेल चइबो है। स्टोमक जो पैनक्रियास है इन जा काफ़ी सारा कम आहिनि डाइजेशन में, बॉडी जा जो मेटाबॉलिक फंक्शन होंगे उनमें काफ़ी सारा इन कम आहिनि। इनमें बिन किस्मनि जा सेल होंगे हिकिड़ा एक्ज़ोक्राइन सेल, ॿिया एंडोक्राइन सेल। जो एक्ज़ोक्राइन सेल होंगे उहे पंहिंजी प्रोडक्ट डक्ट या ट्यूब में मोकिलींदा आहिनि। जेके एंडोक्राइन सेल होंदा आहिनि उहे पंहिंजी प्रोडक्ट डायरेक्ट ब्लड में मोकिलींदा आहिनि। एक्ज़ोक्राइन सेल जेके हूंदा आहिनि उहे बॉडी जूं सीक्रेशन जीअं सलीवा आहे, उन खां सवाइ स्वेट आहे, पघर आहे, इहे शयूं जेके आहिनि जीअं डक्ट में रिलीज़ थींदियूं आहिनि त इहे एक्ज़ोक्राइन प्रोडक्ट आहिनि। ऐं जेके हार्मोन आहिनि उहे एंडोक्राइन प्रोडक्ट आहिनि जेके डायरेक्टली ब्लड में रिलीज़ थींदा आहिनि। अॼु पाण जेके पैनक्रियास जा एंडोक्राइन सेल आहिनि उन्हनि बाबति पढ़ंदासीं। पैनक्रियास में एंडोक्राइन जेके सेल आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा सेल आहिनि जिनके इज़लेट्स ऑफ लैंगरहैंस ऑफ पैनक्रियास चइबो आहे। इहे इज़लेट्स ऑफ लैंगरहैंस जेके आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा अल्फ़ा सेल जेके ग्लूकागोन हार्मोन रिलीज़ कंदा आहिनि, ॿिया बीटा सेल जेके इंसुलिन हार्मोन रिलीज़ कंदा आहिनि। इन खां सवाइ हिकिड़ी ॿियो क़िस्म आहे सेल जो जेके सोमेटोस्टेटिन हार्मोन रिलीज़ कंदा आहिनि, पर उन जी का एतिरी इम्पोर्टेंट कान्हे का, तंहिं करे फ़िलहालु उनखे हिन स्टेज ते कोन था डिस्कस करियूं। ग्लूकागोन जेको आहे उहो पैनक्रियास जे अल्फ़ा सेल मां रिलीज़ थींदो आहे। ही केमिकली जेको स्ट्रक्चर इन जो ठहियलु हूंदो आहे उहो पेप्टाइड इन नेचर या अमाइनो एसिड जी नंढी चेन जो ठहियलु हूंदो आहे। फंक्शन जे लिहाज़ खां ही हाइपरग्लाइसेमिक हार्मोन आहे। हाइपर जी माना आहे वधीक, ग्लाइक वर्ड कार्बोहाइड्रेट लाइ या शुगर लाइ इस्तेमालु थींदो आहे। ईमिक वर्ड ईमिया माना निकितल, ईमिया ई माना आहे ब्लड। हिन जो मतिलबु आहे त रत में कार्बोहाइड्रेट या ग्लूकोज जी या शुगर जी जेका आहे न उहा लेवल वधीक, त ग्लूकागोन जेको आहे उहो जेॾी महिल रत में कार्बोहाइड्रेट या ग्लूकोज या शुगर जी लेवल घटि हूंदी आहे उन महिल ही हार्मोन कार्बोहाइड्रेट जी लेवल खे रत में वधाईंदो आहे, तंहिं करे हिनखे हाइपरग्लाइसेमिक हार्मोन चयो वेंदो आहे। ग्लूकागोन जेको आहे उहो जेका स्टोर थियल ग्लाइकोजिन हूंदी आहे लिवर में, ही कार्बोहाइड्रेट जी पॉलीसेकेराइड वारी टाइप आहे जेका स्टोर थियल हूंदी आहे लिवर सेल्स जे अंदरि या लिवर सेल्स मां कढी रत में आणींदो आहे। इन तरीक़े सां जेको आहे उहो ग्लूकोज जी लेवल खे मेंटेन कंदो आहे। ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे, हीउ जेको आहे नॉन कार्बोहाइड्रेट सोर्सिस जीअं लिपिड आहिनि, फैट, उन्हनि खे जेको आहे सो ही कार्बोहाइड्रेट में कन्वर्ट करे ऐं कार्बोहाइड्रेट जी लेवल खे जेको आहे उहो रत जे अंदरि मेंटेन कंदो आहे। उन खां ॿियो हार्मोन आहे इंसुलिन। इंसुलिन जेको आहे उहो पैनक्रियास जे बीटा सेल मां रिलीज़ थींदो आहे। स्ट्रक्चर जे लिहाज़ खां ही प्रोटीन इन नेचर आहे, मतिलबु जेका अमाइनो एसिड जी वॾी चेन, ग्लूकागोन पेप्टाइड हो उहो अमाइनो एसिड जो ठहियलु हो, पर अमाइनो एसिड जी नंढी चेन हुई उहो, ऐं हीउ जेको आहे अमाइनो एसिड जी हिकिड़ी वॾी चेन जो ठहियलु आहे, तंहिं करे हिन खे पाण प्रोटीन में चऊं। फंक्शनली इट इज़ हाइपोग्लाइसेमिक हार्मोन। हाइपर जी माना वधीक हुई, हाणे ही हाइपो आहे, हाइपो मीन्स लेस, घटि। ग्लाइक वर्ड ग्लूकोज या शुगर या कार्बोहाइड्रेट जे लाइ, ईमिया वर्ड ब्लड जे लाइ। त ही रत में ग्लूकोज जी या कार्बोहाइड्रेट जी लेवल खे घटाईंदो आहे। घटाईंदो आमतौर ते कोन घटाईंदो आहे, जेॾी महिल मानी खां पोइ कार्बोहाइड्रेट जी लेवल, मानी खां पोइ या का बि कार्बोहाइड्रेट वारी शइ खाधी उन खां पोइ जेॾी महिल कार्बोहाइड्रेट जी लेवल जेका आहे उहा रत में वधी थी वञे, उन वक़्तु वधियल जेका कार्बोहाइड्रेट हूंदी आहे उन खे ही लिवर जे अंदरि ऐं स्केलेटल मसल सेल्स जे अंदरि मोकिले उन्हनि खे रत में हिकिड़ी नॉर्मल जेका लेवल हूंदी आहे ओसि ताईं मेंटेन रखी, बाक़ी वधियल जेका बि कार्बोहाइड्रेट हूंदी आहे उनखे लिवर सेल ऐं स्केलेटल मसल सेल जे अंदरि ही स्टोर करे वेंदो आहे। लिवर जे अंदरि
उन खां सवाइ जेके बि सर्कुलेटिंग फैटी एसिड हूंदा आहिनि, खाधो खाइजे थो त उन में कार्बोहाइड्रेट सां गॾु फैट बि मौजूदु हूंदी आहे, त उहे फैटी एसिड बि जेके सर्कुलेशन में हूंदा आहिनि, रत जे दौरे में हूंदा आहिनि, उन्हनि खे बि हीउ जेको आहे सो एडिबल टिश्यू जे अंदरि स्टोर करे ॾींदो आहे। डायबिटीज़ मेलाइटस छा आहे? डायबिटीज़ वर्ड जी माना जेका आहे उहा एक्स्ट्रा यूरिनेशन, पेशाब जो जेको आहे उहो वधीक अचणु। मेलाइटिस वर्ड जेको आहे उहो हनी या शहद माखी मां वरितल आहे। पुराणे दौर में जेको मिठे जे लाइ तसवुरु हूंदो हो, जेका मिठी शइ हूंदी उहा आम तौर ते जेका कॉमन शइ हूंदी उहा माखी इस्तेमालु थींदी। तंहिं करे जेको आहे सो डायबिटीज़ मेलाइटस में हिकिड़ी निशानी इहा हुई त पेशाब वधीक ईंदो आहे, यूरिन वधीक पास थींदो आहे। ॿियो जेको आहे उहो यूरिन जेको आहे न उहो मिठो स्वीटनेस, उन में कार्बोहाइड्रेट रिलीज़ थींदी आहे। तंहिं करे जेको आहे पुराणे दौर में जेॾी महिल यूरिन पास कंदा हुआ त उन ते जेके इंसेक्ट वग़ैरह हूंदा हुआ उन में जेका कार्बोहाइड्रेट रिलीज़ थींदी उन खे अची खाईंदा हुआ। तंहिं करे जेको आहे हीउ नालो ॾिनो वियो डायबिटीज़ एक्स्ट्रा यूरिनेशन जे लाइ। वर्ड मेलाइटिस मीन्स हनी। If insulin is not secreted from beta cell or it does not function properly, ॿ शयूं थी वियूं, या त इंसुलिन जेको आहे उहो बीटा सेल मां ठही सीक्रेट ई न थिए, या सीक्रेट त थिए पर हू पंहिंजो कमु सही न करे। ॿिन्ही सूरतुनि में छा ईंदो? रत में कार्बोहाइड्रेट या शुगर जी लेवल वधी वेंदी ऐं उन कंडीशन खे छा चइबो आहे? डायबिटीज़ मेलाइटस। डायबिटीज़ मेलाइटस जूं टे टाइप आहिनि। हिकु पहिरीं टाइप आहे टाइप 1 चयो वेंदो आहे, या इंसुलिन डिपेंडेंट डायबिटीज़ मेलाइटस। मतिलबु हीउ इंसुलिन ते डिपेंड कंदी आहे, डायरेक्टली इंसुलिन जेको आहे न उन में अफेक्ट थी वेंदो आहे, मुतासिर थी वेंदो आहे, इंसुलिन ठहंदो ई कोन्हे। टाइप 2 नॉन इंसुलिन डिपेंडेंट डायबिटीज़ मेलाइटस, हिन में इंसुलिन ठहंदो त आहे पर कमु सही कोन कंदो आहे। टी टाइप आहे गेस्टेशनल डायबिटीज़ मेलाइटस। हीअ जेका आहे उहा परमानेंट कान हूंदी आहे, टेम्पररी हूंदी आहे। प्रेगनेंसी जे दौरान या जेके औरतूं पेट सां हूंदियूं आहिनि, ॿार ते हूंदियूं आहिनि, उन वक़्तु जेको आहे हू वधी वेंदी आहे शुगर, ऐं उन खां पोइ जंहिं महिल हू ॿार ॼणींदियूं आहिनि, डिलीवरी थी वेंदी आहे, उन खां पोइ वरी इहा 99% जेको आहे न उहो नॉर्मल थी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं जेको आहे न 1% में उहो हीअ जेका आहे सा वरी टाइप 2 में जेका आहे उहा कन्वर्ट थी वेंदी आहे। हाणे टाइप 1 खे डिस्कस कंदा आहियूं। टाइप 1 छा आहे? हिन में जेके इंसुलिन जा बीटा सेल हूंदा आहिनि, पेनक्रियास जा बीटा सेल हूंदा आहिनि जेके इंसुलिन ठाहींदा आहिनि, उहे बीटा सेल डिस्ट्रॉय थी वेंदा आहिनि। डिस्ट्रॉय थियण जी कहिड़ी वजह थी सघे थी? को वायरल इन्फेक्शन थी सघे थो, या ऑटो इम्यून डिसऑर्डर। ऑटो इम्यून डिसऑर्डर छा आहे? इम्यून सिस्टम जेको आहे उहो पंहिंजे जिस्म जा वाइट ब्लड सेल जेके रत जा अछा जुदा हूंदा आहिनि, उहे इम्यून सिस्टम या जिस्म जो डिफेंस सिस्टम ठाहींदा आहिनि। कॾहिं उहे पंहिंजनि सेल खे जेको आहे उहो सेल्फ रिकॉग्नाइज़ कंदा आहिनि, जेके ग़ैर फॉरेन सेल ॿिए कंहिं जिस्म जा, या को वायरस आयो, बैक्टीरिया आयो, उनखे हू फॉरेन या ग़ैर तसवुरु कंदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं इहो थी वेंदो आहे जो हुननि जे को सिस्टम में ख़राबी थी वेंदी आहे, तंहिं करे हू जिस्म जे पंहिंजे ई सेल खे कॾहिं कॾहिं जेको आहे उहो ग़ैर तसवुरु कंदा आहिनि, ऐं उन में जिस्म जे पंहिंजे ई सेल खे जेको आहे हू टारगेट करे निशानो बणाईंदा आहिनि। त जॾहिं वाइट ब्लड सेल पंहिंजे ई जिस्म जे कंहिं सेल खे नुक़सानु पहुचाईंदो, उन खे ऑटो इम्यून डिसऑर्डर चइबो आहे। त ऑटो इम्यून डिसऑर्डर जे करे यानी जेके पंहिंजे जिस्म जा सेल उहे पेनक्रियास जे बीटा सेल खे डिस्ट्रॉय करे छॾींदा आहिनि। उन वजह जे करे बि जेको आहे उहो इंसुलिन सीक्रेट ई कोन थींदो आहे, ठहंदो ई कोन्हे को। तंहिं करे शुगर जी जेका लेवल आहे रत में उहा तमामु घणी वधी वेंदी आहे। हीअ जेका टाइप आहे या हीअ जेको क़िस्म आहे शुगर जी बीमारी जो, उहो ख़तरनाक सम्झो वेंदो आहे। ख़तरनाक छाजे करे? जो हिन में जेको शुगर जी लेवल आहे उहो तमामु घणी एलिवेट थींदी आहे, 300 खां मथे थी वेंदी आहे, केॾी महिल 400 या 400 खां मथे ताईं हिन जी लेवल रहंदी आहे। ऐं हिन जो जेको इलाजु आहे उहो इंसुलिन जा इंजेक्शन ई आहे। जेकॾहिं मेंटेन रखणी आहे, सही करे रखणी आहे, त सॼी ज़िंदगी जेको इंसुलिन जा इंजेक्शन या इंसुलिन जी जेका सुयूं आहिनि उहे ई हणणियूं पवंदियूं, तॾहिं ई शुगर जेका आहे लेवल उहा सही रहंदी। टाइप 2 जेका डायबिटीज़ मेलाइटस आहे उहा नॉन इंसुलिन डिपेंडेंट सॾी वेंदी आहे। उहा इन करे सॾी वेंदी आहे जो हिन में इंसुलिन ठहंदो त सीक्रेट त थींदो आहे, पर इंसुलिन खे कमु करण जे लाइ जेको लिवर जे सेल जे मथां रिसेप्टर इन जा हूंदा आहिनि,
उन रिसेप्टर सां बाइंड करे इंसुलिन जेको आहे उहो लिवर सेल जे अंदरि कार्बोहाइड्रेट मोकिले उनखे स्टोर कंदो आहे। त उहे जेके लिवर सेल जे मथां हींअर रिसेप्टर हूंदा आहिनि उहे डिस्ट्रॉय थी वेंदा आहिनि। तंहिं करे जेको आहे न हीउ या त कमु करे कोन सघंदो आहे या कमु सही नमूने सां जेको आहे न कुझु कंदो आहे, घटि कमु कंदो आहे ऐं कुझु हद ताईं करे थो, जेको आहे न मुकमल तौर ते जेको कमु करे उहो कोन कंदो आहे। इन कंडीशन में जेको आहे शुगर लेवल जेका आहे उहा वधी वेंदी आहे, पर एतिरी कान वधंदी आहे जेतिरी टाइप 1 में थी वधे। ऐं ॿियो हिन में इहो आहे त हिन में जेका शुगर जी लेवल आहे उहा जेके ओरल टेबलेट हूंदियूं आहिनि, जेके गोरियूं खाईंदो आहे माण्हू, उन्हनि जे ज़रिए बि हिन क़िस्म जी जेका शुगर जी बीमारी आहे उनखे मेंटेन करे सघिजे थो, सही रखी सघिजे थो। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।